टाउन कमेटी डहरकीअ जे चेयरमैन सिंध सरकार तरफां ग़रीबनि में विरासत लाइ ॾिनल राशन घटि ॼाणाए वठण खां इनकार करे छॾियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे टाउन कमेटी डहरकीअ जे चेयरमैन मुनीर अहमद महर चयो त डहरकी टाउन जा 14 वार्ड आहिनि, जेके तमामु वॾा वार्ड आहिनि, पर असांखे हुकूमत पारां सिर्फ़ 76 बैग ॾिना विया आहिनि, जेके असां वठण खां इनकार करे छॾियो आहे। असां वसूल न कया आहिनि, ना ही असांखे उहे राशन बैग जी इन्हनि इहा ॻाल्हि कई। जॾहिं उन्हनि 76 बैग जी ॻाल्हि कई त असांजा वार्ड आहिनि तमामु वॾा ऐं उन्हनि में जेकी आबादी आहे उहा उन मुताबिक़ असांखे उहे बैग मुनासिब न पिया लॻा त असां उहे न वरितासीं। हुन चयो त ज़िला इंतज़ामिया खे सिंध गवर्नमेंट एंग्रो माड़ी गैस ऐं ॿियनि सरहदी वारनि पारां इमदाद मिले पई, जेका असांखे नथी ॾिनी वञे। हुन चयो त असां पंहिंजे पारां 1000 अटे जा थेला ऐं राशन विराए चुका आहियूं। असां पंहिंजे तरफ़ों जेतिरो असांजो थी सघियो आहे असां पंहिंजे शहर वारनि जी असां ख़िदमत कई आहे। असां पंहिंजे तरफ़ों उहे बैग ॾिना आहिनि। अगरि लॉकडाउन मज़ीद बि वधायो त असां इंशाअल्लाह ताला पंहिंजे तरफ़ों असां दोस्तनि जे तरफ़ों असां 1000-1500 बैग असां मज़ीद बि पंहिंजे सिटी में विरहाईंदासीं। चेयरमैन मुनीर महर ऐं वाइस चेयरमैन चौधरी इकरामुल हक मुतालबो कयो त सिंध हुकूमत जी इमदाद मुनासिब ॾिनी वञे, जेका असां हक़दारनि ताईं पहुचाए सघूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk